घणई ॾिसो उस्ताद खां दुआ पिन दो उन खां पोइ जहिड़ो उन जो हाल तव्हांजे साम्हूं पेश कंदो ॾिसंदड़ जेके दोस्त आहिनि असांजा फेसबुक ते व्हाट्सएप ते या मैसेंजर ते का ग़लती निकरनि त हिन जी दिलि न आज़ारनि हुन जी महिरबानी कनि उहा हुन जी महिरबानी आलिम न आहे हाफिज़ न आहे इबड़ी इंशाअल्लाह ताला उस्ताद जी मोहब्बत में सोबत में अचे थो इन जे लाइ दुआ घुरो अल्लाह ताला पंहिंजे पीर कामिल जो सच्चो गुलाम करे पंहिंजे पीर कामिल जे बचड़नि जे कदम जी खाक बनाए ऐं उस्ताद जे फेद मां फेद मिले ज़ोरदार नारे जो जवाब नारे तकबीर नारे रिसालत मज़ो नथो अचे नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी तुझो प्यारो मुझो प्यारो ताजदारे खत्म नबूवत ताजदारे खत्म नबूवत तालिब इल्म हाफिज फरमान अली हुसैनी सुभान अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक या रसूल लब्बैक अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन अम्मा बअद फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल बिफद्लिल्लाहि व बिरहमतिहि फबिज़ालिका फलयफ़रहू सदक़ल्लाहुल अलिय्युल अज़ीम व सदक़ रसूलुन नबिय्युल करीमुल अमीन। हिन स्टेज ते वेठल मुझा ऐं मूंखे हिन नंढड़ी उमिरि में सच्ची राह ॾेखारींदड़ ऐं असां तालिबन सां वधीक मोहबत कंदड़ ऐं प्यार कंदड़ केबला साईं तारिक हुसैन हुसैनी ऐं साईं उस्तादुल उलमा साईं हुज़ूर बख्श हुसैन हुसैनी ऐं मुंहिंजा प्यारा गैरतमंद तालिब अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। हे इश्क बेखबर आ न बंदगी जे ॻाल्हि आ के रुत उजाड़े गुल छॾिया कुछ बाचन ते बड़ लाह ॾिना कुछ भाग्यन सां गद चोर बहा जिन गोरा अंदर खां गाह ॾिना रोज़ अखियुनि में लड़ंदियो लारूं मन में सांडल सिकई सारूं धरती ते जड़ियाहीं दिलेर पुट सरवेज ऐं सालार फुट होशो जेड़ा दिलेर ही पुट सैयद जेड़ा शेर ही पुट काई आहे हिन बगदार ॾिना मूं बि ॾिठो हो सीनो साहीं ख़तम थियणी आहे आंदी हथनि सां कई आहे पंहिंजनि बर्बादी थियणी आहे उन्हनि सां तादी मुर्शिद हुसैन जी दुआ सां थींदी ज़ुल्म खां आज़ादी। जेका मां आयत करीमा पढ़ियूं उनमें महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे अल्लाह ताला जी रहमत ऐं फज़ल ते खुशी मल्हायो। अल्लाह ताला जूं नेमतूं इंसान जे मथां बेशुमार आहिनि। अगर ही कायनात जा वण कलम थियनि ऐं समंदर मस थियनि त अल्लाह ताला जी तारीफ़ अञा वधीक आहे ऐं उन जूं नेमतूं ऐं एहसान जेके असांजे मथां आहिनि इहे अञा वधीक आहिनि। अल्लाह ताला जे एहसान खे असीं शुमार बि नथा करे सघूं असांजे वक़्त ऐं ताक़त खां ॿाहिरि आहे जो अल्लाह ताला जा एहसान शुमार करे सघे। अल्लाह जे असांजे मथां अल्लाह ताला जा एहसाननि खे एहसान मां ही हिकु एहसान आहे जो अल्लाह ताला
असां खे पंहिंजो आज़ाद मुल्क अता फरमायो आहे। असां पंहिंजे पाक वतन में आज़ादी सां अल्लाह ताला जी इबादत कयूं था। अल्लाह ताला जा वरी इहो बि वॾो एहसान आहे असां खे सिंध जहिड़ी ही धरती जेकी हर नेमत सां माला माल आहे। ज़ाहिरी नेमतूं हुजनि या बातिनी ऐं रूहानी नेमतूं हुजनि, ही सिंध सगोरी ज़ाहिरी नेमतुनि सां एतिरी माला माल आहे जो पूरो पाकिस्तान ऐं पाकिस्तान ॿिया सभु सूबा सिंध सगोरी मां खाइनि पिया। तव्हां ॿियनि सूबनि में वञो, पंहिंजा सिर्फ़ पंजाब में सिर्फ तव्हां खे पंजाबी मिलंदा, सूबा पख्तूनख्वा में वेंदो सिर्फ पठान मिलंदा, सूबा बलोचिस्तान में वेंदो सिर्फ बलोच मिलंदा। उन जे बावजूद इहे सभु पंहिंजनि सूबनि में बरक़रार आहे, रोज़ी एतबार सां बि रूहानी एतबार सां बि। लेकिन सिंध सगोरी जा वलियनि जी धरती आहे, उन्हनि में टिनी सूबनि जा माण्हू रहनि था। अल्लाह ताला हिन पाक धरती में एतिरी रोज़ी कुशादी रखी आहे जो पूरो पाकिस्तान छा पर सॼी दुनिया खाहे त बि वलियनि जी धरती ही खे कोन खुटाए सघंदा। सिंध सगोरी में रूहानी नेमतूं बि एतिरियूं आहिनि। हिन पाक धरती जो नालो ही बाबुल इस्लाम आहे, यानी इस्लाम जो दरवाज़ो। हिते बुज़ुर्ग आलिमनि जो फैज़ रूहानी एतिरो त आहे जो सॼी दुनिया जा बुज़ुर्ग हिते सफ़र करे अची आरामी थिया आहिनि। सिंध जी टोपी जॾहिं हिते गैर मुस्लिम हिंदू रहंदा हुआ, उन वक्त जे मुसलमान सिंध असेंबली मां बि हिन टोपी खे जंहिं अॻियां मेहराब ठहियल आहे बिल पास कराए हो त ही टोपी ख़ासि निमाज़नि जे लाइ आशिक रसूल लाइ ख़ासि कयो वञे। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत, नारे तहक़ीक़। मुर्शिद हुसैन, रबर हुसैन, ताजदारे खत्म नबूवत, ताजदारे खत्म नबूवत। लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल अल्लाह। मुर्शिद हुसैन, नारे सिंध, नारे सिंध। लेकिन अज सदा अफ़सोस सां चवणो थो पवे, अखियुनि सिंध जी हालत ॾिसी रत थियो रोन। जेके सिंधी हिन टोपी क्या दीन इस्लाम जी ख़ासि निशानी करार ॾिनो हो, हिन सिंधियुनि पंहिंजे वॾनि अकाबरनि ऐं पंहिंजनि बुज़ुर्गनि जो रस्मों ऐं रवाजो ख़तमु करे यूरोप ऐं अंग्रेज़ूं रस्मों अपनायूं आहिनि। सिंध माण्हुनि गैरत में पूरी दुनिया में मशहूर हुआ। केर बदनज़र सां सिंध जी न्याणी खे ॾिसंदो हो त उनखे क़त्ल कयो वेंदो हो। अॼु गैरतमंद माइरनि जे धीअनि खे सिंध जो ॾियणु मल्हाइण जी आड़ में उन्हनि खे रोडनि ते चौंकनि ते बाज़ार ते नचाइण करे सिंध जे पुराणी सकावत के बुज़ुर्गनि ऐं उन्हनि जे बहादुरनि जवाननि जी सकाफत लजायो पियो वञे। सिंध जी पुराणी तारीख़ में ॾेखारियो वञे त सिंधियुनि कॾहिं रोडनि ऐं चौंकनि ते पंहिंजूं न्याणियूं नचायूं आहिनि। सिंध जी गैरतमंद जवाननि आलिमनि ऐं बुज़ुर्गनि सां तालुक़ रखंदड़नि खे गुज़ारिश आहे त ही जेके बेग़ैरती सिंधी जे नाले ते महान मुसलमान खे ॾिनी पई वञे उन्हनि ते कंट्रोल कयो वञे। वरना सिंध बुज़ुर्गनि ऐं सूफ़ियनि जी धरती खे ज़ानिन जी धरती ऐं बेग़ैरती जे धरती सॼो वेंदो। बाबुल इस्लाम जे बजाय इन धरती के बाबुल फ़हाश जो नालो पइजी वेंदो। ए सिंधियो, ए सिंधियो, ए सिंधियो, सिंध के बेग़ैरतनि सिंधियुनि खां बचायो, बेग़ैरतनि सिंधियुनि खां बचायो। सिंध पंहिंजे पेट ते पान कहाड़ो पिया हड़नि, शरई तौर ते सकाफ़त जो ॾियणु मल्हायो पियो वञे। असांखे बस मां हाणे ये आख़िर शेर पढ़ी पंज जगह वठनस। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजे मथां, सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजे मथां। छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां, हिकु कलम हिकिड़ो मां कीअं पूरो पवां। छा लिखी छा लिखां।